अस्सलाम वालेकुम दोस्तों, यानी बदल इते जो खुशू जो आबाद जो असां सां गॾु असलम ऐसे में असीं अचानक दोस्तनि ते पंहिंजो ॾेखारियूं पिया लाइव वीडियो ज़रिए ऐं असां दोस्त बीठा आहिनि जेको अधु असलम जी असलम तव्हां असां सां कहिड़ी रमज़ान जो जेको आहे महीनो कीअं गुज़रे तव्हांजो? तमाम ज़बरदस्त भरार महीनो रमज़ान शरीफ जो अल्लाह जी हर मुसलमान खे रोज़ा रखण रमज़ान शरीफ महीने में तव्हां रोज़ा रखो, इबादत कयो। अल्लाह साईं जो अहिड़ो महीनो आहे जंहिंमें ईअं सम्झो त सॼे साल जा जेके गुनाह हूंदा इंसान जा हिन महीने में छुटकारे वारो बाबरकत महीनो आहे। तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त रोज़ा रखो, नमाज़ूं पढ़ो, इबादतूं कयो, इहो ई छुटकारे जो ज़रियो आहे। जेके दोस्त रोज़ा नथा रखनि या करे करे के जेके बीमार आहिनि अलाह साईं उन्हनि खे बि तौफ़ीक़ ॾींदो जेके सिहत या उर्फ़ शाह मोहम्मद निदारी उन पुछंदासीं जो रमज़ान जो भरारो महीनो हले पियो उनजे हवाले सां छा मां चवंदुसि दोस्तनि खे रोज़ा रखो ऐं जेको आहे पंज वक़्त नमाज़ पढ़ो, अलाह खां दुआ कयो त जीअं मुसीबतूं टरनि। जेको मसइलो हले पियो पाकिस्तान में मथां हेॾे महिल पाकिस्तान नाज़ुक हालतुनि मां गुज़रे पियो थो, दुआ कयो। यातर मतलब वो भी लाइन में मौजूद है जी। यातर कहता आहियूं जी, तव्हां सभु खां पहिरीं छा ॿुधाईंदो दोस्तनि खे रमज़ान जो भरारो महीने हले पियो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वालेकुम सलाम साईं। अॼु अल्हम्दुलिल्लाह ॿियो रोज़ो आहे रमज़ान शरीफ। महिमाननि जो महीनो आहे, महिमान महीनो आहे ऐं ख़बर ई कान पई कीअं अञा रोज़ा गुज़री विया। अल्लाह साईं असां सभिनी खे हिदायत ॾिए रोज़ा रखण जी। हुन में अगरि केरु हिकु सवाबु खटे थो त उनखे 70 सवाबनि जो सवाबु मिलंदो आहे। उन करे माण्हुनि खे इहो फ़ाइदो वठणु घुरिजे, सवाबु कमाइणु घुरिजे। ग़रीबनि जे जेको पाण रोज़ा नथो रखे त ॿियनि खे रोज़ा रखाए इबादतूं करे।